सिंध हाई कोर्ट एसएसपी लाड़काणो ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसर्स खे बदिली करण जो हुकुम ॾेई छॾियो। एसएसपी लाड़काणो अहमद फैसल चौधरी 4 ॾींहनि जी मोकल ते रवानो। चार्ज एसएसपी कंबर शहदाद कोट साजिद अमीर सदोसई हवाले। 40 थाणनि जा डीएसपीज़ एसएचओज़ ऐं ॿिया पुलिस अमलदार मोकल जूं दरख़्वास्तूं खणी डीआईजी ऑफिस पहुची विया। सिंध हाई कोर्ट लाड़काणो बेंच में तक़रीबकारी जे केस में गिरफ़्तार जवाबदार इम्तियाज़ सहतो जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत जवाबदार इम्तियाज़ सहतो जी ज़मानत मंज़ूर कंदे आईजी सिंध पुलिस ऐं डीजी एफआईए खे जांच जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो त जांच मुकमल थियण ताईं एसएसपी लाड़काणो अहमद फैसल चौधरी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसर्स खे बदिली कयो वञे। अदालत कावड़ जो इज़हार कंदे चयो त पुलिस ऑफिसर्स इख़्तियारनि खे उरांघींदे जवाबदार खे 2 महीननि ताईं गैर क़ानूनी तौरु हिरासत में रखियो। ऑफिसर उहिदनि ते रहण जे अहल न आहिनि। डीजी एफआईए ऐं आईजी सिंध पुलिस 7 ॾींहनि अंदरि अॻु भराई रिपोर्ट पेश कनि। ॿुधणी 12 नवंबर ताईं मुलतवी। डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब जो चवणु आहे त 40 डीएसपीज़ एसएचओज़ ऐं ॿियनि पुलिस अमलदारनि मेडिकल लीव जी दरख़्वास्त ॾिनी आहे। ख़ातिरी कराईंदे खेनि कमु जारी रखण जो हुकुम ॾिनो। ॾिसो, अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त असांजो एमएनए साहब जे घर में हिकिड़ो ई धाड़ो लॻो आहे ऐं यकीनन अहिड़े ई क़िस्म जी वारदात हिकिड़ी हैदराबाद में को 2-3 महीना पहिरां थी, जिन जा जवाबदार अरेस्ट थी विया आहिनि राति। ऐं मूंखे उमेदु आहे त जवाबदार अरेस्ट थींदा ऐं क्राइम त थी वियो आहे बिल्कुलु। इन में मां सम्झां थो त इहा असांजे लाइ काफ़ी शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे ऐं मूंखे उमेदु आहे त इहो क्राइम डिटेक्ट थींदो। पीपीएमएनए ज़ुल्फ़कार बेहण जे घर मां धाड़ो असां लाइ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। अहिड़े ई क़िस्म जी वारदात कुझु महीना अॻु हैदराबाद में थी हुई। गुज़िरियल राति जवाबदार गिरफ़्तार थिया। उमेदु आहे त ज़ुल्फ़कार बेहण जे घर मां लॻल धाड़े में मुलविस जवाबदार जल्द गिरफ़्तार थींदा। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाल अंजार जूं नुशरो फिरोज़ में मीडिया सां ॻाल्हियूं। ज़ियाल अंजार चयो त अमन मान जे हवाले सां पुरुमीद आहियां। नौशरो फिरोज़ ज़िले में का अगवा जी वारदात थियल नाहे, बाक़ी नंढियूं वारदातूं थियूं आहिनि, उनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे जेको घटि घटनि ॻाल्हि कई त उर्दू स्पीकिंग आहे ऐं कुझु पंजाबी स्पीकिंग आहे, लोकल माण्हू कोन। त हाणे इन जी तहक़ीक़ात थियणु खपे त हा केरु कहिड़ी मखलूक कई ऐं छो भई पर्पस छा हो हुन जे घर में वञण जो लॻे। ऐं उन्हनि पे चयो त तमामु ट्रेंड आहे। हाणे ट्रेंड त पुलिस स्पेशल फोर्स बि ट्रेंड आहे, पोइ ट्रेंड घणा आहिनि, पोइ कहिड़ा ट्रेंड आहे, उनजी तहक़ीक़ात थियणु खपे। ज़ुल्फ़कार बेहण जे घर भातियुनि ॿुधायो त हथियाबंद गैर मक़ामी ऐं तरबियती याफ़्ता हुआ, उर्दू ऐं पंजाबी ॿोली ॻाल्हाए रहिया हुआ। जांच थियणु घुरिजे त कहिड़ी मख़लूक हुई। तरबियती याफ़्ता त पुलिस स्पेशल फोर्स बि आहे। एनपीपी सरबराह मुर्तज़ा जतोई जूं लाड़काणे जी अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा जतोई चयो त ॾोकरी ऐं बॉर्डर थाणनि ते दाख़िल केसिस में अदालत जे नोटिस जारी करण बावजूदि जांच ऑफिसर पेश नथो थिए, शायदि खेसि रोकियो पियो वञे। अदालत अॼु जांच ऑफिसर जी पघार ऐं क़ौमी सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾिनो आहे। जीडी अॻवान डॉक्टर सफ़दर अब्बासी चयो त जतोई ख़ानदान खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। लाड़काणे समेत सॼी सिंध जी हालत ख़राब आहे, जदोजहद जारी रखंदासीं। मोरो में पीपीएमएनए ज़ुल्फ़कार बेहण जे घर मां लॻल धाड़े जो 3 ॾींहनि बाद केस दाख़िल। बेहण हाउस जे मैनेजर धणी बख़्श बेहण जी फ़रियाद ते 10 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दर्ज थाणे ते केस दाख़िल कयो वियो। एफआईआर में ॼाणायो वियो त राति जो 2 वॻे 10 अणॼातल हथियाबंदनि घर अंदरि दाख़िल थी समूरनि घर भातियुनि खे हिकु कमरे में वाड़े 4 कलाकनि ताईं फुड़लुट कंदा रहिया। केस में फुड़ थियल रक़म ऐं ज़ेवरनि जी मालियत ज़ाहिर न कई वई। पुलिस जो चवणु आहे त टीमूं जोड़ी वियूं आहिनि, जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। पीटीआई जो खुरम ज़ीशान 91 वोट खणी सेनेटर चूंडिजी वियो। शिबली फराज़ीना अहलीबाद ख़ाली थियल सीट ते ख़ैबर पख़्तूनख्वा असेंबली में वोटिंग थी। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि पीटीआई जो खुरम ज़ीशान 91 वोट खणी सेनेटर चूंडिजी वियो। ऑपोज़िशन जो उम्मीदवार ताज मोहम्मद आफ़रीदी 45 वोट हासिल करे सघियो। 145 मेंबर्स मां 133 मेंबर्स वोट कास्ट कयो। एनपी चूंड जो बाइकआउट कयो हो। ऑपोज़िशन जा 4 मेंबर बि गैर हाज़िर रहिया। आज़ाद कश्मीर हुकूमत जे मामले ते सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ विच में अॼु शाम ऐवान सदर में मुलाक़ात जो इम्कान। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म सां गॾु नवाज़ लीग जा सीनियर अॻवान मुलाक़ात में शरीक थींदा। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी वफ़द सां गॾु शिरकत कंदो। इस्तांबुल में तुर्किया जी दरख़्वास्त ते पाकिस्तान जे राज़ पे बाद अफ़गान तालिबान सां ॿीहर ॻाल्हियूं शुरू।
ज़रियनि मूजिबि ॻाल्हियूं टियाकड़ी कंदड़नि जी मौजूदगी में थी रहियूं आहिनि। अफ़गानिस्तान सां ॻाल्हियूं नतीजो ॾींदड़ साबित न थियण ते पाकिस्तानी वफ़्द अॼु वापसि अचिणो हो। तुर्किया जी इख़्तियारनि पाकिस्तानी वफ़्द खे न वञण जी दरख़्वास्त कई। अफ़गान इख़्तियारनि बि ॻाल्हियुनि जे हवाले सां सिफ़ारती सतह ते राब्ता कया। भारत काबुल में अफ़गान तालिबान जी पुठभराई कंदे पाकिस्तान सां घटि शिदत जी जंग विढ़ी रहियो आहे। शाहिदियूं मौजूदु आहिनि। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो अरब टीवी खे इंटरव्यू। ख़्वाजा आसिफ़ चयो त भारत पाकिस्तान खां शिकस्त जो बदिलो वठण जी कोशिश करे रहियो आहे। को शक नाहे रहियो त अफ़गानिस्तान भारतीय प्रॉक्सी बणिजी चुको आहे। जेकॾहिं भारत या अफ़गानिस्तान जे सरहदुनि ते कंहिं क़िस्म जी भञकड़ी थी त पाकिस्तान असराइतो जवाबु ॾींदो। बाजोड़ में पाक अफ़गान सरहद ते ख़ारिजनि जे गिरोह जे दाख़िल थियण जी कोशिश नाकाम। सिक्योरिटी फोर्सिस जी वक़्ताइती कार्रवाई में 4 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि ख़ारिजनि 29 ऐं 3 अक्टूबर जी राति दाख़िल थियण जी कोशिश कई। मारिजी वियल ख़ारिजनि में हाई वैल्यू टारगेट ख़ारिजी अॻवान अमजद उर्फ मज़ाहिम बि शामिल हो। ख़ारिजी अमजद नूर वली जो नाइब हो। कोयटा ऐं कीच में बि सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन में 18 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त 28 ऐं 29 अक्टूबर जी राति कोयटा जे इलाइक़े चलतन में ऑपरेशन कयो वियो। 14 दहशतगर्द मारिजी विया। कीच जे इलाइक़े वलिदा में ऑपरेशन दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं धमाकेदार मवाद हथ। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां कामयाब कार्रवाइनि ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं चीनी सदर शी जिनपिंग विच में अहम मुलाक़ात। सदर ट्रंप चयो त अमेरिका ऐं चीन विच में घणनि शयुनि ते इतफ़ाक़ थी चुको आहे। अॼु मुआहिदो थी सघे थो। चीनी सदर चयो त ट्रंप सां चीन अमेरिका लाॻापनि जो मज़बूत बुनियादु रखण लाइ तयारु आहियूं। ॿिन्ही अॻवाननि विच में ॾखिण कोरिया जे हिकु एयरबेस ते मुलाक़ात थी। मुलाक़ात 1 कलाक 40 मिंटनि ताईं जारी रही। मुलाक़ात बाद सदर ट्रंप चीन ते लाॻू टैरिफ 10% घटाइण जो ऐलान करे छॾियो। सदर ट्रंप चयो त चीन ते लाॻू टैरिफ खे 57% खां घटि करे 47% कयो वियो आहे। सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात में घणा फ़ैसिला कया विया। ईंदड़ साल अप्रैल में चीन जो दौरो कंदुसि। चीन जो सदर बि अमेरिका जो दौरो कंदो। यूक्रेन मामले ते चीन सां गॾिजी कमु कंदासीं। ताइवान मामले ते ॻाल्हियूं न थियूं आहिनि। ॿिया मुल्क एटमी तजुर्बा करे रहिया आहिनि त अमेरिका लाइ मुनासिबु आहे त तजुर्बा बहाल करे। न्यूक्लियर टेस्टिंग साइट्स जो तइयुन में कयो वेंदो। पाकिस्तानी औरतुनि सां शादी कंदड़ अफ़गान मर्दनि खे पाकिस्तानी शहरियत ॾियण वारो पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल। सुप्रीम कोर्ट में अफ़गान शहरी खे सुञाणप कार्ड जारी करण जे मामले जी ॿुधणी जस्टिस शाहिद वहीद जे सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी हलाई। एडिशनल अटॉर्नी जनरल राना असदुल्ला चयो त पेशावर हाई कोर्ट हिदायत कई त अफ़गान शहरी पाकिस्तानी औरत सां शादी करे त POC कार्ड ऐं पाकिस्तानी शहरियत ॾिनी वञे। सुप्रीम कोर्ट दलील ॿुधण बाद पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी मुलतवी कई वई। PTI बानी जी भेण अलीमा ख़ान जो क़ौमी सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक घरू वज़ारत जी इख़्तियारनि रिपोर्ट रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत में जमा कराए छॾी। 26 नवंबर एहतजाज केस जी ॿुधणी जज अमजद अली शाह हलाई। अदालत पेश न थियण ते अलीमा ख़ान जा ॿीहर ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत अलीमा ख़ान जा बैंक अकाउंट्स मुंजमद करण बाबति स्टेट बैंक खां रिपोर्ट घुरी वरिती। DC रावलपिंडी खे अलीमा ख़ान जे ज़ामिननि ख़िलाफ़ में कार्रवाई करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। अदालत हिकु ज़ामिन आरिफ़ ख़ान खे गिरफ़्तार कराए जेल उमाणे छॾियो। केस जी ॿुधणी 3 नवंबर ताईं मुलतवी। सिंध हाई कोर्ट शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो जी गुमशुदगी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी 14 नवंबर ताईं मुलतवी। गनी अमान जी भेण तरफ़ां सिंध हाई कोर्ट में दाख़िल करायल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त भाउ गनी अमान चांडियो कराची में जाड़नि ॿारनि जे इलाज लाइ आयो हो। ख़ानगी अस्पताल मां खेसि खंबे गुम कयो वियो। मलीर में वकीलनि जो अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे एहतजाज। जामशोरो सन ऐं हैदराबाद में मुज़ाहिरा फौरी तौर आज़ादु करण जो मुतालिबो। DIG हैदराबाद तारिक धारे जो 36 कलाकनि में गनी अमान चांडियो जी वापसी जी ख़ातिरी कराईंदे दरख़्वास्त कई आहे त धरना ख़तमु कया वञनि। ऐं कराची जे NICH में सहूलियतनि जी अणहूंद। हिकु बेड ते 5 ॿारड़ा दाख़िल। सिहत खाते सिंध जी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो जी हिदायतुनि बावजूदि डेंगी जो वार्ड क़ाइमु न थी सघियो। इस्पताल में बेड्स ऐं दवाउनि जी खोट मासूम ॿारनि जी हयाती ख़तरे में विझी छॾी। इस्पताल इंतिज़ामिया जो चवणु आहे त NICH जे एमरजेंसी वार्ड में रोज़ानो 600 खां वधीक ॿारड़ा इलाज लाइ अचनि था। 40% ॿारड़ा डेंगी मलेरिया ऐं गैस्ट्रो में मुब्तला हुजनि था। मरीज़ ॿारनि जे वारसनि बेड्स ऐं दवाउनि जी खोट जो नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो।